अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिए सिंध जिए लतीफ़ जी ॿोली ख़िदमतुनि वारो सिलसिलो सॼो रमज़ान शरीफ़ जारी रखियोसीं, जिन जा वीडियोस तव्हां ॾिसंदा हुयो, पसंदि कयो, तव्हांजी वॾी महिरबानी लख लाइक। पर अॼु वरी हिकिड़ो डिफरेंट प्रोग्राम करणु आया आहियूं शहीद मुबारक अली शाह जे क़ब्रिस्तान में। तव्हां सोचींदा हूंदव त हिन क़ब्रिस्तान मां वसी क़ब्रिस्तान आहे जिते घणे भाङे त माशाल्लाह कब्ज़ा थी चुका आहिनि, पर तव्हां सोचींदा हूंदव त मां कब्ज़ा माफ़िया जा हिते ॾेखारण आयो हूंदुमि त हिते कब्ज़ा थिया आहिनि। न भाई, मां इहा शइ न कंदुमि। तव्हां चवंदा हूंदव त पक ई जेके नलका वग़ैरह चोरी पिया थियनि, वण जी कटाई पई हले, त इहा शइ ॾेखारींदो, उनजे लाइ मां माज़रत ख़्वाहियां, उहा बि शइ न कंदुमि। हिन भेरे असां ॾे अलाह पाक जे सखी बारे अमानत मोकिली हुई, जेको हमेशह मोकिलींदो आहे यूके खां 1500 रुपया। उन डिफरेंट प्रोग्राम ॾिनो त भाई तव्हां असां बेवाहनि जी मदद कईसीं, ख़िदमत कईसीं, यतीमनि जी, मिसकीननि जी, ग़रीबनि जी, बीमारनि जी, लाचारनि जी। हिन भेरे तव्हां ख़िदमत कयो पखियुनि जी। त पखियुनि जे लाइ जेकॾहिं मां सम्झां थो रतेदरे में स्पॉट आहे त उहो क़ब्रिस्तान ई हूंदो, जिते पखी अची सघनि था या उन्हारा हूंदा आहिनि। पोइ उनजी ख़िदमत लाइ हिते आया हुआसीं। अॼु ही बचा पार्टी बि पाण सां गॾु साण कई आहे। अॻियां मुंहिंजो फर्ज़ंद मुसवर ख़ान जलबाणी, हेॾा मामा कराचीअ मां आयो आहे असांजो मुबशिर, हेॾो समीर ख़ान, हेॾो भाटिया, हेॾो सां हीउ बि भाणे जो बीठो आहे। हिन बचा पार्टीअ सां गॾु ही आया आहियूं। हुननि मूंखे हिकिड़ो कॉन्सेप्ट सम्झ में न आयो त यूके वारे भाउ चयो त कोशिशि कयो त 7 आइटम हुजनि। हिन जे पोयां कहिड़ो कॉन्सेप्ट आहे मूंखे ख़बर न आहे, पर 7 आइटम ई पूरा कयासीं। हीअ ॾिसो, 15 असां पाटड़ा वरितासीं त जीअं पखी हिन में पाणी पीअनि। उन खां अलावा ही चांवर वरितासीं, ही दाल, हिकु चणनि जी, मुङनि जी, महरीअ जी, अगरबत्तियूं प्लस में गुल। हाणे हीउ थी वियो हिकु आइटम, ॿियों आइटम, टियों आइटम, 4, 5, 6, ही 7 आइटम। मुंहिंजे ख़्याल में त 7 आइटम जेके चयासीं उहे मुकमल कयासीं। आदा मुसवर मुबशिर, ॾिसो अमानतूं रखंदा वञो, जिन जिन क़बरुनि ते रखणु चाहियो, जेके नज़र अचनि तव्हांखे। कोई फ़र्क़ु त हूअं बि न रखंदा आहियूं। रखो बाबा, मामा तव्हां बि अचो, रखंदा हलो। अच्छा, पाण तव्हां बि हिन बारे प्रोग्राम अॼु के बारे में राय ॾियो त तव्हांखे प्रोग्राम कीअं पियो लॻे। त वाक़ई असांजे शहर में अहिड़े क़िस्म जी बि एक्टिविटियूं थियणु खपनि। हालांकि जेकॾहिं हिते क़ब्रिस्तान जी ॻाल्हि कजे त 7-8 त मुलाज़िम रखियल आहिनि, पर उनजे बावजूदि बि हिते क़ब्रिस्ताननि में नलकनि जूं चोरियूं, नशे जा आदी माण्हू, जुआ, काफ़ी शयूं हलनि पियूं। पर हीउ प्रोग्राम अगरि असां कयूं त ईअं सम्झो त इशूज़ खे हाईलाइट कंदासीं, इंतिज़ामिया जागी पवंदी वधीक। हिन में तव्हांजी कहिड़ी राय था रखो, उन जे बारे में असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। रखंदा हलो तव्हां, रखंदा हलो, परे परे रखंदा हलो, परे परे रखंदा हलो। मामा वरी परते रखो सरी, हा हेॾे परते। मुसर तव्हां बि रखो। दोस्तो राय ॾियो पंहिंजी त तव्हांखे कीअं पियो लॻे हीउ प्रोग्राम, ऐं छा पिया सम्झो त अहिड़ी क़िस्म जी एक्टिविटियूं थियणु घुरिजनि या न थियणु घुरिजनि। छा त वाक़ई असां इंसाननि जी त ख़िदमत कंदा रहूं था, पर पखियुनि जी बि ख़िदमत ज़रूरी आहे। लख आफ़रीन आहे हुन भाउ खे, यूके वारे खे। यकीन कयो, मूं वटि लफ़्ज़ कोन आहिनि जहिड़ो ज़बरदस्त हुन कॉन्सेप्ट मूंखे ॾिनो। त पखियुनि जी बि ख़िदमत कयो, अहिड़ी जाइ, अहिड़े स्पॉट ते रखो। सुभाणे में बि ईद बि थिए, ॾिसो था त शहरवासी अचनि था पंहिंजे वारसनि जी, जेके ही जहान फ़ानी जहान मां लाॾाणो करे चुका आहिनि, उनजी ख़िदमत जो सिलसिलो जारी आहे। तमामु घटि, अटे में लूणु बराबरि। मां सम्झां थो जेकॾहिं असां तव्हां सभु मालकी कयूं शहीद मुबारक अली शाह जे क़ब्रिस्तान जी, त अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा। जीअं तव्हांखे नज़र अचे थो घणे भाङे हिते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे चुकी आहे। रखंदा हलो अदा, रखंदा हलो, जल्दी कयो दोस्तो। जेतिरो थी सघे वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा त जीअं हीउ सिलसिलो सिर्फ़ु रतेदेरे में न, पर ॿिए हंधि बि हले, सॼे सिंध जे कुंड कुड़श में हले, त जीअं असां पखियुनि सां प्यारु करण वारा उनजी बि ख़िदमत करे सघूं, या ॿिया दोस्त बि ख़िदमत कनि, असांखे ॾिसी उहो जज़्बो पैदा थियनि। हा दा, हिते रखो, क़बर ते रखोसि। शाबाश शाबाश, पर परे परे रखो, डिस्टेंस ॾियो, परे परे डिस्टेंस ॾियो। समीर, मुसविर, परते वञो तव्हां पुटु, परते वञो। शाबाश समीर, तूं हिते रखिजे हा न, हिकिड़े हंधि रखो, ॿिया होॾे वञनि। शाबाश पुटु, शाबाश।
जल्दी कयो जल्दी कयो। मामा तव्हां हिकिड़ो थोरो परे रखो, सफ़ा मिलियल न हुजनि, वरी थोरो साइड परते करे वञनि। अहिड़े हंधि रखो जीअं वणनि जी छांव बि हुजे न थधो पाणी हुजे। हा ज़बरदस्त आहे, हू सही आहे। शाबाश मुसर शाबाश। दोस्तो मां कुझु टाइम अॻु में हिकिड़ी तव्हां सां ॻाल्हि बि शेयर कई हुअमि त मुंहिंजी सहाफ़त जी जेकॾहिं शुरूआत थी त उहा बि हितां कब्रिस्तान खां थी हुई। जेकॾहिं ज़ालिम माफ़िया हितां वणनि जी वाढी गैर क़ानूनी न कराइनि हा त शायदि सलीमुल्लाह जलबाणी बि सहाफ़त में न अचे हा। हीअ त उहे परियां जेके असांजे वॾनि जे हथनि सां वण लॻायल हुया, ॿूटा लॻायल हुया, उहे जवान थी विया त ज़ालिमनि चंद ॾोकड़नि जे बसि हीअ कटे छॾिया। हीअ ॾिसो अॼु बि मालिकी नथी थिए, हक़ीक़त इहा आहे अॼु बि मालिकी नथी थिए। मां कहिड़ी शयूं तव्हांखे ॾेखारियां त हिते जुआ सरेआम थी हले, हीरोनी वेहनि था। जेकॾहिं हुन जा सबूत मथां मीडिया वारा सॉरी जेका इंतिज़ामिया चए त सलीमुल्लाह हरू भरू टारगेट कंदो आहे, उन्हनि खे नंढिड़ो हिकिड़ो मिसाल ॾेखारियां थो त हा ग़लति आहियां या सही आहियां। बिस्मिल्लाह तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ ॾिसो हीअ कब्रिस्तान आहे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो कब्रिस्तान में शयूं छा थियूं कनि। हीअ छा आहे? हीअ नशे जा आदि माण्हू हिते, एॾी स्मेल आहे हिते। हीअ ॾिसो मैच बॉक्स पिया आहिनि हिते, हीअ नशो थींदो आहे। हीरोन वग़ैरह आइस जा नशा हिते थींदा अथव कुंड ते। हाणे हीअ ॾिसो बाउंड्री आहे, कब्रिस्तान जी बाउंड्री आहे। अफ़सोस आहे माण्हुनि वटि अहसासु कान्हे। जेकॾहिं कोई हक़ु सच ॻाल्हाए थो त उनखे बि टारगेट थो कयो। हीअ ॾिसो वणनि जी वाढी। के चए हिननि ज़ालिमनि खे? मूंखे त सम्झ में नथो अचे। शायदि लॻे थो त हिननि खे मरणो ई न आहे, बसि हिननि जे लाइ हर शइ ही जान या आख़िरत ते ही यकीन करे नथा। जेके यकीन नथा कनि त पोइ छा था सम्झो हिनखे मुस्लमान सॾिबो? मां नथो सम्झां त हिनखे मुस्लमान सॾिबो। शाबाश था शाबाश। हाणे इहे दाल वग़ैरह गुल जेके सामियूं अचनि उन्हनि ते रखो त जीअं पखी वग़ैरह खाइनि। कंडो लॻी वियो। परे परे रखंदा हलो, रखंदा परे 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 रखंदा हलो। न छटियो नी आहे, छटियो न पुट। हा छटियो क़बरनि ते छटे छॾियो। हीअं त ख़बर अथव खणी ईंदा बुक भरे हीरोनी माशाल्लाह बख़्शींदव थोरे। मामा छटणु सही आहे न? हा छटियो हुननि खे। शाबाश शाबाश। ईअं ख़िदमत कयो बाबा। दोस्तो पंहिंजी राय ॾियो तव्हांखे असांजा प्रोग्राम कीअं पिया लॻनि, पसंदि कयो पिया न पिया कयो, या कहिड़ी तब्दीली आणणु घुरिजे। शाबाश मुसर शाबाश। परे परे पुट वञो, बुक भरे वञी होॾे वरी परे बि रखी अचो न। हिकिड़े हंधि कोई बि न बीहो। न कंदो, हलो जल्दी कयो जल्दी कयो। शाबाश परे परे वञो। ज़ामिन अली मुसर थोरो परे वञो। मामा जन परे विया आहिनि, मारा बचड़ा वीचारा हिते बीठा आहिनि। मोहसिन वञो पुट, मोहसिन जल्दी कर, हार न ज़ाया न कर मोहसिन। ही माशाल्लाह हाणे वेझड़ में ई जेके वीचारा वारिस आहिनि हिते उहे मालिकी कनि था हिननि वणनि जी। मां नथो सम्झां त हिते कोई बि म्यूनिसिपल जो मुलाज़िम वग़ैरह ईंदो हूंदो जेको हिननि ॿूटनि खे पाणी ॾींदो हूंदो। लख आफ़रीन आहे उन्हनि खे जेके पाण अची मालिकी कनि था। बाक़ी इंतिज़ामिया आहे त कोई हाल नज़र नथो अचे। 460 प्लस म्यूनिसिपल कमेटीअ जा मुलाज़िम रखियल आहिनि। पर अफ़सोस हितां वेझो ॾेखारी जेका बाउंड्री तव्हांखे ॾेखारियमि नई ईदगाह जी, दरवाज़ा चोरी थी विया, कोई पुछण वारो कान्हे। मोटर लही विया न्यू ईदगाह मां, उन्हनि जी बि कंहिं पुछागाछा न कई त भई 3 मुलाज़िम रखिया विया आहिनि, चौकीदार फलाणा फलाणा माली, छा था कनि उहे। ऐं हीअ कब्रिस्तान मूंखे ॿुधाए हिते कहिड़ो कमु हूंदो? चौकीदार हिते 5 मुलाज़िम खनि हिते अलॻि रखियल अथनि जंहिंजियूं हाज़िरियूं हिते लॻी आहिनि। हराम जी पघारूं खाराइनि था बचनि खे। छा था सम्झो जेके हराम जी बचनि खे पघारूं खाराईंदा उहे छा हिलाली थींदा? कॾहिं बि न।
उन्हनि जा बि यकीन कयो मां लिखत में ॾियण लाइ तयारु आहे त उन्हनि जी औलाद बि हीरोनी तव्हांखे नज़र ईंदी, उहे बि सिधा कोन हूंदा। शाबाश अदा जल्दी त वरी पोइ अॻिते वञूं। अञा काफ़ी सारा बचड़ा यतीम बि रहियल आहिनि जिन जा ईद जा जोड़ा असांखे ॾियणा आहिनि, पर हीअ बि ज़रूरी सम्झ में हिकिड़े भाउ असां ॾे अमानत मोकिली त मां चयो त इहो फाइनल कमु करे पोइ वरी अॻिते वधूं। शाबाश, परे 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 पुट, परे परे रखो। ये मुझे मुसर खान भी कोशिश में लॻो पियो। मुसर खान अॻिते हली सोशल वर्कर थींदे न थींदे? न थींदे छो? पसंदि न आहे न असांजा प्रोग्राम? पर सोशल वर्कर न थींदे? मामा तव्हां कराची में ॾिसंदा आहियो प्रोग्राम? कीअं था लॻनि? तारीफ़ हले थी? पोइ ॾिस त पोइ मुसर पोइ बि चए थो मां सोशल वर्कर न थींदुमि न साफ़ ई थींदुमि। ॾिसोसि था माना मुंहिंजे ख़्याल में जीअं मां पहिरियां एलर्जी खाईंदो हुउमि रते ते साफ़ हथ खां ऐं सोशल वर्करनि खां, मुंहिंजो बचिड़ो मुसर खान बि उहो ई थो कान नथो करे, नथो चाहे त हू को साफ़ हथ में या सोशल वर्क जी फील्ड में बि अचे। मुसर काई वजह आहे हिन जी? वजह आहे काई हिन जी? वणंदा ई न आहिनि, न साफ़ ई न सोशल वर्कर। पोइ पप्पा जे कम बि न वणंदुई? वणंदो आहे पर थियणु नथो चाहे। मुसर तोखे वणंदा? समीर शौक़ु इंट्रस्ट न आहे छो? भला पप्पा वारो कमु हा कहिड़ो वरी? हाली न हारियो न बाबा, हारियो न, परे परे मुसर परे परे कयो। दोस्तो हिननि खे बि असांजे अबनि ॾाॾनि खे वॾड़नि खे यार यादि करणु ज़रूरी आहे। ॾिसो हिते ई तो सभु दफ़नायल तव्हांजा वकील हुजनि, जज हुजनि या कहिड़ी बि लेवल वारा हुजनि या ग़रीब मिसकीन हुजनि, सभु तव्हांखे हिते नज़र था अचनि। ख़ामोशी लॻी पई आहे, हिन करे त हिनखे शहर ख़ामोशां सॾिबो आहे न। तव्हां भले कब्रिस्तान सॼो पर मां हमेशह जॾहिं ईंदो शहर ख़ामोश आहे। अजीब सुकून आहे हिते, फीलिंग्स अहिड़ी हूंदी आहे ज़बरदस्त। कॾहिं कॾहिं ईंदो आहियां अबूअ जी ऐं अमीअ जी सामीअ ते त ख़ामोश वेही रहंदो आहे हिते कलाकनि जा कलाक। ॾाढियूं यादगिरियूं आहिनि ज़रूरु उन्हनि जे करे अॼु जेको कुझु आहियूं उन्हनि जे बदौलत आहियूं। उन्हनि जी परवरिश जो कमाल हुयो जो अॼु तव्हांजो भाउ सलीमुल्लाह जलबाणी यतीमनि मिसकिननि बेवाहनि जी ख़िदमत कंदो रहंदो आहे, तव्हांखे हमेशह नज़र ईंदो आहे। असांखे इहे प्रोग्राम करणु घुरिजे, असांखे इहा कोशिशि करणु घुरिजे। जेकॾहिं असां प्रोग्राम नथा करे सघूं, तव्हां ई नथा करे सघो, पोइ उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयो जेके इहे प्रोग्राम कनि था। वधीक अव्हांखे कीअं असांजा प्रोग्राम लॻनि था पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो। हाणे इजाज़त ॾींदा असांखे त वरी असां ॿिए ख़िदमतनि जो सिलसिलो जीअं जारी रखूं। सुभाणे में बि ईद हुजे, यतीम ॿारनि जा काफ़ी सारा जोड़ा वग़ैरह रहिया पिया आहिनि, उहे इनशाला ॾियणु वेंदासीं। जिते हुजो शाद हुजो, आबाद हुजो। वॾी महिरबानी।